सिंध हुकूमत जे ऐलान खां पोइ पूरी सिंध वांगुरु मटियारी शहर भी सख़्ती सां लॉकडाउन कयो वियो आहे। शहर जा अंदरूनी रस्ता कनातनि सां बंदि कया विया आहिनि, जिते जे अवाम खे तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे पियो। आवाम जो चवणु आहे त असांखे शहर में अंदरि अचणु न पियो ॾिनो वञे। असां एमरजेंसी में पंहिंजूं गाॾियूं शहर खां ॿाहिरि बीहारे पोइ शहर अंदरि दाख़िल थियूं पिया। असांखे सामान वठणु इस्पतालनि में वञण में ॾाढी तकलीफ़ थिए पई। अवाम सिंध हुकूमत खां मुतालबो करे थी त लॉकडाउन में नरमी कई वञे ऐं असांखे परेशानी थियण खां बचायो वञे। सलीम पवर, सिंध टाइम्स न्यूज़, मटियारी।